आउं जेको हिते आयो आहियां असां हिन साल सिंधी कम्यूनिटी ऑफ ह्यूस्टन जे तरफ़ां सना चैप्टर जे तरफ़ां असांजे साईं मोहतरम जुमन दरबदर खे असां एवॉर्ड ॾिनो आहे ऐं उते जेको आहे हुनजी जेका असां मञता तौरु जेको एवॉर्ड ॾिनो आहे उहो एवॉर्ड ऐं जुमन दरबदर खे असांजे कम्यूनिटी तरफ़ां ॾियणु आयो आहियां। जुमन दरबदर जेको आहे सो हिकिड़ो तमामु असांजो बहितरीनु शाइर ऐं वॾो असांजो हिकिड़ो नज़रियाती माण्हू रहियो आहे। हिन वक़्तु असांजे नॉर्थ अमेरिका में कैनेडा में जॾहिं बि असांजो कल्चरल प्रोग्राम शुरू थो थिए तो जुमन दरबदर जे कलाम सां वठी हर हर जनम वठिबो मिठा महिराण में मिलबो उन सां असां शुरू कंदा आहियूं। त असांजी जेको आहे न कम्यूनिटी इहो डिसाइड कयो त असां जुमन खे एवॉर्ड ॾियूं ऐं हुनजी मञता करियूं। इन ई लाइ मां हिते हाज़िर थियो आहियां जुमन खे एवॉर्ड ॾियण जे लाइ त जीअं असां उनखे ॿुधायूं त असां तोसां केतिरो प्यार था करियूं केतिरी मोहबत था कयूं। जुमन बदर असांजो दोस्त आहे। असां कोशिशि कई आहे त उनखे असां इहो मैसेज ॾियूं त सिंधी जेका कम्यूनिटी अमेरिका में आहे उहा तोसां मोहबत थी करे उहा तोसां प्यार थी करे।